अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व ला शबीह लहु व ला कुफुवा लहु व नशहदु अन्न सय्यदना व सनदना व आलाना व औलाना तबीबना व तबीब क़ुलूबिना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु व सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व बारक व सल्लम तस्लीमा। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिहिल क़दीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम मन युतिइर रसूल फ़क़द अताअल्लाह सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबिहिल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना शफ़ीना व नबीना मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम। दुरूद पाक मोहब्बत से बुलंद। निहायती वाजिब तज़ीम व तौक़ीर उलमाए किराम खुलफ़ाए ज़ाम ऐ मुंहिंजा प्यारा पीर भाइयों अवां प्यारी जमात जे साम्हूं मूं मिस्कीन क़ुरान करीम जी हिक आयत करीमा जो हिकिड़ो हिस्सो तिलावत कयो आहे। इन जे मतलब मफ़हूम खां पहिरियां बारगाह खुदावंदी में दुआ था कयूं त या इलाहुल आलमीन जी असांखे पंहिंजे ॻोठ मां पंध कराए सफ़र कराए हिन जाइ ते तो आंदो आहे पंहिंजे करम ऐं फज़ल सां। मिठा अल्लाह सोने सजण साईं जे सदके असांखे
हिते वेही ऐं फैज़ हासिल करण जी भी तौफ़ीक़ अता फरमा। सभई ॾाढा आमीन चओ। कस न लॻेव त सभई ॾाढा आमीन चओ। अवां असां हिन जाइ ते सेखारण न बल्कि सिखण आया आहियूं। पंहिंजे कामिल पीर जो दीदार करण आया आहियूं। फ़कीर जे लाइ त पंहिंजे पीर जी ज़ियारत ख़ुदा जो कसम काफ़ी आहे। उलमा जी तकारीर पंहिंजी जाइ ते, लेकिन सब खां भली तकरीर ऐं सब खां भली नसीहत पंहिंजे पीर जी मोहब्बत आहे। दुआ कयो रब्बुल आलमीन असांखे पंहिंजे कामिल पीर जी मोहब्बत क़ाइम ऐं दाइम रखे। ॾाढा आमीन चओ। मुझे दिलबर हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा आशिक़ो जेकी कलमात मूं अव्हां जे साम्हूं तिलावत करे चुको आहियां, इन्हनि में अल्लाह ताला जी ज़ात बरकत एक अज़ीम ॻाल्हि अव्हां असांखे बयान करे ॿुधाई आहे। ऐं उन ॻाल्हि जी अॼु ज़रूरत बा। उहा ही आहे कुरान करीम में रब्बुल आलमीन जी ज़ात बरकत ईमान वारनि खे इंसान खे समझाईंदे कन जाइन ते इहो इरशाद फरमायो आहे त ईमान वारो मां अल्लाह जी इताअत कयो ऐं मुंहिंजे रसूल जी इताअत कयो। मौला तुंहिंजे रसूल जी इताअत मां छा मिलंदो? अल्लाह ताला उन ॻाल्हि जी वज़ाहत में बयान फरमाई। अल्लाह फरमाए थो मन युतिल्लाह वर रसूल फौलाइक मअल्लज़ीना अनअम अल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीन वस्सिद्दीक़ीन वश्शुहदाए वस्सालिहीन वहसुन उलाइक रफ़ीक़ा। अल्लाह फरमाए तो जो शख्स अल्लाह जी इताअत कई ऐं उनजे रसूल जी इताअत कयई उहे शख्स उन्हनि सां कटे हूंदा जंहिंजे मथां मां रब्बुल आलमीन पाण इनाम फरमायो आहे। या अल्लाह के तुंहिंजा इनाम याफ़्ता जंहिंजे मथां तो इनाम कयो आहे। अल्लाह फरमाए तो मिनन नबिय्यीन उहे नबी आहिनि, सिद्दीक़ आहिनि, शहीद आहिनि, सालिह आहिनि। जेको शख्स इताअत खुदा ऐं इताअत मुस्तफ़ा करे थो अल्लाह उनखे चइनि टोलनि सां गॾाए थो। ॾाढा चओ सुभान अल्लाह। इताअत ज़रूरी आहे रब्बुल आलमीन जे ज़ात बरकत जी इताअत ऐं उन जे रसूल जी इताअत ज़रूरी आहे। अर्ज़ कयो त या इलाहुल आलमीन तुंहिंजी इताअत कयूं। इताअत छाखे चइबो आहे? पैरवी करण खे इताअत चइबो आहे। या अल्लाह तुंहिंजी इताअत कयूं तो हज जो हुकुम फरमायो आहे वलिल्लाहि अलन्नास हिज्जुल बैत मन इस्तता इलैहि सबीला वमन कफर फइन्नल्लाह गनियुन अनिल आलमीन। मौला तो हुकुम फरमायो आहे हज जे लाइ। हज कीअं कजे होॾां अव्हां जो हुकुम आहे इताअत कयो। या अल्लाह तो हज करण खां पाक असांखे कीअं ख़बर पए त हज तुंहिंजी इताअत में कीअं कजे? रब्बुल आलमीन तुंहिंजो हुकुम अक़ीमुस सलात व आतुज़ ज़कात वरकऊ मअर राकिईन।
अल्लाह फरमाए तो नमाज कायम कयो, नमाज कायम कयो, ज़कात अदा कयो, रुकू कंदड़न सां गॾु रुकू कयो, ओॾा ॿियो हुकुमात इताअत ख़ुदावंदी कयो। अतीउल्लाह व अतीउर रसूल फ़इन तवल्लौ फ़इन्नल्लाह ला युहिब्बुल काफ़िरीन। ॾाढा चओ सुभान अल्लाह। अल्लाह फरमाए तो इताअत कयो अल्लाह जी ऐं रसूल जी, ऐं जेको शख़्स इताअत नथो करे इताअत खां मुंह मोड़े थो, अल्लाह फरमाए तो मां उन्हनि काफ़िरनि सां मोहब्बत न कंदो आहियां। ओॾा हुकुम इताअत कयो, फरमाए तो नमाज कायम कयो, ज़कात अदा कयो। या अल्लाह तो नमाज पढ़ण खां पाक तुंहिंजी इताअत में नमाज कीअं पढ़जे, तूं ज़कात अदा करण खां पाक तुंहिंजी इताअत में ज़कात कीअं अदा कजे। या इलाहुल आलमीन तूं रुकू करण पाक तुझी इताअत में रुकू कहिड़े अंदाज में कजे। रब्बुल आलमीन जी ज़ात बरकत फरमाए तो हा, पर हाणे यादि रखो आवाज़ सेखारण जे लाइ मां पंहिंजो रसूल मोकिलियो आहे, काइनात जो वाली मोकिलियो आहे, नबियनि जो सरदार मोकिलियो आहे, मिस्कीन जो मददगार मोकिलियो आहे, अड़ियनि जो आधार मोकिलियो आहे। जेकॾहिं उन मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताबेदारी कयव, इताअत कयव, जामा अल्लाह जी तव्हां इताअत कई। ॻाल्हि सम्झ में अचे थी न दा? इताअत ज़रूरी आहे, छो त असां अॼु आशिक़ नाले जा थी पिया आहियूं। नाले जा केरा साईं अहले सुन्नत जो। हाँ भला साईं फलाणी जमायत अदाई अहले सुन्नत वारा कोन्हनि, कॾहिं पंहिंजनि इहो ॿुधायो अथई त अहले सुन्नत चइबो छा खे आहे, सुन्नी सॾाइबो कंहिंखे आहे। अहले सुन्नत तुंहिंजी मुंहिंजी ॿोली कान्हे का, अरबी ॿोली आहे। अहल माना वारा, सुन्नत माना तरीक़ो, कंहिंजो तरीक़ो, मुंहिंजे दिलबर हबीब जो तरीक़ो। अहले सुन्नत यानी सुन्नत वारा, जंहिं वटि मुंहिंजे दिलबर हबीब जी सुन्नत आहे उहो अहले सुन्नत आहे। ॾाढा चओ सुभान अल्लाह। आओ न साईं नाले जा आशिक़ साईं फलाणा सुन्नी कोन्हनि छो फलाणो कमु कोन था कनि, फलाणा सुन्नी कोन्हनि छो फलाणो कमु कोन था कनि। अल्लाह जी ज़ात जो कसम आहे, मुंहिंजे दिलबर पीर जा मुरीदो, मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा करीम जा आशिक़ो, मुंहिंजे पीर जो तरीक़ो अहले सुन्नत आहे। हाओ या न? केड़ी सुन्नत आहे जेका तोखे हिते नथी मिले? ॿुधाए केड़ी सुन्नत आहे जेका तोखे हिन दरबार मुंहिंजे पीर जे ते नथी मिले? जे मिले थी त मञणो पवंदी थी हा जमायत अहले सुन्नत आहे। ॾाढा चओ सुभान अल्लाह, ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। इताअत मोजा कामिल मुर्शिद सेखारीनि था, असांजो मशन इताअत मर खुदा ऐं इताअत मुस्तफ़ा ते रखियल आहे। हज़रत पीर मिठा से रहमतुल्लाह जो तरीक़ो निहारियो, हज़रत सोना से रहमतुल्लाह जो तरीक़ो निहारियो, हाणे मुंहिंजे दिलबर पीर महबूब सजण साईं जो तरीक़ो निहारियो। ऐन सुन्नत मुहम्मदी मुताबिक़ अल्लाह ताला तोखे समझता करे हक़ीक़ी नज़र सां जे ॾिसी, इल्म जी निगाह सां जे नज़र करी, ही अहले सुन्नत वारी जमायत जेका मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े ते आहे, सिद्दीक़ अकबर जे तरीक़े ते आहे। हीअ जमायत अहले सुन्नत आहे। जन वटि मुंहिंजे मुस्तफ़ा जी सुन्नत चओ अहले न सही न ॾाढ़ी हुजेसि न हुजेसि, नमाज़ पढ़े न पढ़े, ॿधे गुम भत जो लाथई ख़ुशी कई इहो अहले सुन्नत जो आहे। कंहिंसां इख़्तिलाफ़ असांजो कोन्हे, असीं सभिनि तरीक़नि वारनि जा ग़ुलाम आहियूं। मुंहिंजे मुर्शिदनि करीम जी मशीन में इहा ॻाल्हि कान्हे कंहिंजी मुखालफ़त करणु, असीं सभिनि जा ग़ुलाम आहियूं। लेकिन तोखे सम्झाइण जे लाइ मां अर्ज़ु कयां पियो त अल्लाह फरमाए थो इताअत ज़रूरी आहे। जंहिं मुंहिंजे रसूल जी इताअत कई उन मां अल्लाह जी इताअत करण वारो केर बि हुजे, मन आम आहे, केड़ी भी ज़ात वारो आ, केड़े भी सिफ़ात वारो आ, केड़े भी गोठ वारो आ, केड़े भी रंग वारो आ, का भी तख़सीस कान्हे का, हुजे हुते इताअत करण वारो। इताअत छाखे चइबो आ? इताअत हिनखे चइबो आ जे हुकुम थी वञे त हुकुम में जान ॾेई छॾे, लेकिन हुकुम में देर न करे। चओ सुभान अल्लाह। हुकुम थिएसि त
जान ॾियण जे लाइ तयार थी, पर जेकॾहिं हुकुम थिए सदा सुन्नत रख त ॾाढी रख, अदा वक़्तु आयो त रखंदासीं, पटको ॿध पटके ते थोड़ी आ, निमाज़ पढ़ चे नियत साफ़ आ, बतजू देगू खा हा इहा बेअदबी कोन कंदुमि, इनखे सुन्नी कोन चइबो आ, सुन्नत जमायत वारो उनखे सॾिबो आ जेको मुंहिंजे दिलबर हबीब जो कौल आ उन ते अमल करे थो त सुन्नी। दुरूद पाक चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या, मोहब्बत सां चओ सल्लल्लाहु अलैका या हुकुम थी वञे सिर ॾियण जे लाइ तयार हुजे, मुझे दिलबर हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नत ते अमल करण वारो सुन्नी आ, इताअत खुदा जी आ। अल्लाह फरमाए थो मुझे हबीब मुस्तफा करीम जो शान आ, जे उन जी इताअत कई तहकीक उन मुंहिंजी इताअत कई। केॾो हबीब जो शान आ, मुस्तफा जी बैयत के खुदा पंहिंजी बैयत सॾे, मुस्तफा करीम अलैहि सलाम हथ में मिट्टी खणी उछलाए खुदा उन उछलाइण के पंहिंजो उछलाइण सॾे, मुस्तफा करीम जी ज़ुबान के खुदा पंहिंजी ज़ुबान सॾे, चओ सुभान अल्लाह। मुस्तफा करीम जो शान आ, खुदा उन हबीब जे चेहरे मुबारक जा कसम खणे, चओ सुभान अल्लाह। ओ ॾाढा त चओ न सुनी सुभान अल्लाह। असी महबूबन करीम जा आशिक आहियूं, गुलाम आहियूं, ताहिरी जमाया सां निस्बत रखण वारा आहियूं, कामिल पीर सां निस्बत आ। मुंहिंजो पीर मोहब्बत रसूल सेखारींदो आ, इताअत रसूल सेखारींदो आ। मुंहिंजा दोस्त मुंहिंजे दिल पर हबीब जो शान ऐं अज़मत आ। अल्लाह फरमाईंदो आ जे मुंहिंजे रसूल जी इताअत कई उन मुंहिंजी इताअत कई आ, हबीब जो मर्तबो निहार जा। एतिरो ख़ुदावंद करीम जी दरबार में मुंहिंजे हबीब जो दर्जो आ। अल्लाह फरमाइंदो आ वरफाना लक ज़िक्रक हबीब, असां तुंहिंजे ज़िक्र खे तुंहिंजे लाइ बुलंद करे छॾियो आ। तफ़सीर जलालैन जे अंदर जिब्रील जने आयत करीमा खणी अचे थो पियो, मुंहिंजा दिलबर हबीब फरमाइनि था जिब्रील बेख़बर रब्बुल आलमीन मुंहिंजो नालो कीअं बुलंद कयो आ। जिब्रील तो ते हबीब रब फरमाए ज़ा ज़ुक्र तमय हबीब जिह जाइ ते मूंखे याद कयो वेंदो उन्हें जाते अव्हां खे भी याद कयो वेंदो, जिते मूंखे याद कयो वेंदो अव्हां खे उन जाते याद कयो वेंदो। आज़ान हूंदी मुंहिंजे नाले सां गॾु अव्हां जो नालो हूंदो, निमाज़ में तहियात मुंहिंजी तारीफ़ सां गॾु अव्हां जो नालो हूंदो। मुंहिंजा दिलबर हबीब आसमान ते निहारींदो उन जाइ ते बि मुंहिंजे नाले सां अव्हां जो नालो ज़रूर गंढियल हूंदो। पर हज़रत नबी करीम अलैहिस्सलाम जी प्यारी हदीस आहे, हज़रत उमर फारूक रावी आहे, फरमाया थो त शेर खुदा अलीउल मुर्तज़ा बि फरमाए थो पियो दिलबर नबी पाक फरमाइनि पिया जॾहिं मां मेराज वारी रात अर्श मुअल्ला ते नज़र खणी निहारियमि, अर्श जे पावन ते मुंहिंजे नाले सां गॾु सिद्दीक़ उमर जो नालो बि लिखियल हो। पर कीअं हो लफ़्ज़ ॿुधो, जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैह लिखियो त हीअं हो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अबू बकर व उमर। चओ सुभान अल्लाह, ज़ोर सां चओ सभई सुभान अल्लाह। अल्लाह जे नाले सां गॾु मुस्तफ़ा जो नालो, पर जन्नत जे वणनि ते बि मुस्तफ़ा जो नालो, बुराक जे अखियुनि ते मुस्तफ़ा जो नालो, हूरुनि जे ग़िलमाननि जे ॿिन्ही अखियुनि जे विच में बि मुंहिंजे हबीब करीम जो मिठो नालो लिखियल हो। जंहिं जाइ ते खुदा जी खुदाई आहे उन जाइ ते मुंहिंजे दिलबर हबीब जी मुस्तफ़ाई आहे। ॾाढा चओ सुभान अल्लाह। मुंहिंजे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा आशिक़
अल्लाह दे हबीब जी तारीफ पान खुदा पे बयान करे मुझो हबीब अहिड़ो आ जेकर अवां जी दरबार में ईंदा केड़ा भी गंदा आयो केड़ा भी गुनहगार आयो केड़ा भी ज़ालिम आयो केतरा भी अवां गुनाह कया कसूर कया हबीब करीम दरबार हिकड़ो दफ़ो पहुंचो तो सही हबीब जो चेहरो ॾिसो तो सही रोज़े रसूल जी ज़ियारत कयो तो सही अल्लाह जो कुरान वलौ अन्नहुम इज़्ज़लमू अनफुसहुम जाऊक फस्तगफरुल्लाह वस्तगफर लहुमुर रसूल लवजदुल्लाह वलवजदुल्लाह तव्वाबर रहीमा। मुझा हबीब जे करे को शख्स पंहिंजे नफ्स ने मथा पाण ज़ुल्म करे वेहे ओहो तुझी दरबार में अचे बुधो मुझे हबीब जी तारीफ सुभाणे को तव्हां खे ये चवंदो आहे तव्हां ताहिरी जमायत वारा आहियो न नबी असांजी तारीफ कोन कंदा आहियो सलात ऐं सलाम बि कोन पढ़ंदा आहियो साम्हूं साम्हूं तव्हांजे पोस्टर लॻो पियो आहे नक्शबंदी लिखियो पियो आहे मथां अस्सलातु वस्सलामु अलैक या रसूलल्लाह लिखियो पियो आहे पर ॻाल्हि आहे त असां वटि ॾेखाव कोन्हे शो कोन्हे को असां वटि टराप कान्हे का मोहब्बत आहे त सीने में आहे इश्क आहे त सीने में आहे ख़ुदा जी ज़ात जो कसम मुझे सजन पीर सां ताल्लुक रखी त ॾिस अल्लाह अकबर या रसूल अल्लाह हक चार यार मुझे दिलबर हबीब जा आशिको ताल्लुक रख तोखे मुस्तफा जे मोहब्बत जी ख़बर पो पवंदी दुरूद पाक चो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या अल्लाह जे कामिल वलियन वट देखाव कोन हुंदो आ मोहब्बत आ तब दिल में आ इश्क आ तब दिल में आ मुझे हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा इश्क आयत करीमा बे पढ़म अल्लाह फरमाए तो कहड़ो बे जालिम पंहिंजे नफ्स ते पाण जुल्म थो करे वेहे तुझी दरबार में अचे किथे अचे ॻाल्हायो किथे अचे तुझी दरबार में साईं किथे अचे मक्के में या मदीने में जिंदगी में या हाणे असांजो तक़ीदो आहे असांजो प्यारो पाक पैगंबर दिलबर नबी हयातुन नबी आहे चओ सभई असांजो नबी हयातुन नबी आहे ज़िंदा ॾिसे थो ॿुधे थो उन्हनि जो फैज़ क़यामत ताईं जारी आहे कामिल पीर जे तवसुल सां अॼु बि फ़क़ीरनि में जारी आहे आओ या न हयातुन नबी आहे पर ज़ाहिर में हबीब करीम हिन दुनिया में अलविदाई करे विया सवालात हबीब वहां जिंदगी में अचन या पो अचन जिंदगी में अचन त बरकता पो अचन तबे बरकता की मक्के में अबू बकर आयो सिद्दीक तो बनजे उमर आयो फारूक आजम तो बनजे उस्मान गनी आयो ज़िन्नूरैन बनो अलदर करार आयो अलीउल मुर्तज़ा आयो शेर खुदा सदुल्लाह बनो पर याद रखो अहले रोज़े मुबारक में मुझा हबीब करीम मदीने मुनव्वरा में केड़ी जाए थे दादा चो ज़ाहिर में सरकार जो रोज़ो आ पर उन्हें जाए ते भी जे कने को गुनाहगार वने त खुदा जो कसम बख्श जी मोटंदो आ दादा चो सुभान अल्लाह मुझा साईं फरमान था मंजार कब्री वजबत लहू शफाती जे मुझे रोज़े जी ज़ियारत कई उन जी शफात मुते वाजिब आ दादा चो सुभान अल्लाह रोज़ जी ज़ियारत किए करे रुगो दिसी मोटी चे न मोहब्बत सा इश्क सा ज़ौक़ सा मुझे हबीब जे रोज़े ते वनी इया तस्वर करे तो मुझे दिलबर हबीब जिंदा बैठो आ मदीने मुनव्वरा केड़ो शहर मदीनो प्यारो शहर रा अज़मत वारो शहर रा अल्लाह जे प्यारन वलियन मिठड़ी बोली बुधाई एकड़ो दफो चो डाड़ा सुभान अल्लाह चे तो दसांगल की खजीने दी दसांगल की खजीने दी ए सारी दुनिया खांदी है
खैरात मदीने दी, खैरात मदीने दी। प्यारो शहरा मुझे हबीबन करीम जो रोज़ो मुबारक अलीउल मुर्तज़ा शेर खुदा चो सुभान अल्लाह, जोर सा चोर सुभान अल्लाह। अलीउल मुर्तज़ा शेर खुदा करमल्लाहुल करीम बेमुअज़्ज़ज़ा, मुझे दिलबर हबीब जो प्यारो भाव शेर खुदा अलीउल मुर्तज़ा के मुझे दिलबर हबीब पर जो भाव करे सॼो हबीब करीम मक्के पाक में हिजरत करे मदीने पाक में आया। अंसार साहबन के मुहाजिर साहबी भायर करे ॾींदा पे विया। अदा ही तो जो भाव आ, ही तो जो भाव आ, हिन जो ख़र्च तो ते आ, हिन जी ख़िदमत तू कंदे। पर अलीउल मुर्तज़ा शेर खुदा रहजी वियो आ। सैयदा खातून वटायो आ, रोए थो पियो खिन में पानी आ। खातून जन्नत फरमाए थी अलीउल मुर्तज़ा रोअण जो कहिड़ो सबब आ। शेर खुदा अलीउल मुर्तज़ा फरमाए थो खातून अॼु सुहिणे हबीब ॿियनि खे भायर ॾिना पर मूंखे पोको बि भाउ मूं सुहिणे हबीब न ॾिनो आ। हबीब करीम जॾहिं घर में आया पाण फरमान थे या अली अंत अखी फी दुनिया वल आखिरा। अलीउल मुर्तज़ा शेर खुदा ॿियनि जा भायर ॿिया, मां मोहम्मद अरबी दुनिया आखिरत में तुझो भाव आ, तू मुझो भाव। ॾाढा चो सुभान अल्लाह। उर्दू वारे चो चिराग हिदायत वजूदे अली है, मोहम्मद के जलवे हैं रूए अली में। असी सिद्दीक जा बि ग़ुलाम आहियूं, फारूक आज़म जा बि ग़ुलाम आहियूं, उस्मान गनी जा बि ग़ुलाम आहियूं, चो हैदर करार जा बि। अलाए कंहिं तोखे ॻाल्हि दिमाग़ में भरे छॾी तबायो नबी सही के कोन मञील, अलीउल मुर्तज़ा के कोन मञील। मुझे दिलबर हबीब जा आशिको थोड़ी नज़र कयो, ए तरीक़ो आ मुझे दिलबर हबीब जो। अलीउल मुर्तज़ा जो तरीक़ो भी इहो आ, फारूक आज़म जो तरीक़ो भी इहो आ, उस्मान गनी जो तरीक़ो भी इहो आ, सिद्दीक़ अकबर जो तरीक़ो भी इहो आ। इन तरीक़े में भलाई आ, कामयाबी आ, कामरानी आ। अर्ज़ पे केम दिलबर हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम प्यारो अलीउल मुर्तज़ा फरमाए थो पे मां रोज़े रसूल ते मौजूद आहियां। ओच तो मां को एराबी ॾिठो आ, बाहूं ॿधी रोज़े रसूल ते हाज़िर थियो आ। चाहे थो दिलबर हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मां तमाम वॾो गुनहगार आहियां। मां अॼु आयत करीमा क़ुरान करीम जी पढ़ी आ, वलौ अन्नहुम इज़्ज़लमू अनफुसहुम जाऊक फस्तगफरुल्लाह वस्तगफर लहुमुर रसूल लवजदुल्लाह तव्वाबर रहीमा। मुझा हबीब मां गुनहगार आया इबदार आया, अवाजे रोज़े ते हाज़िरी भरिया, मां त पंहिंजे बख्श जे लाइ दुआ घुरिया। हाणे अवां बि मुंहिंजे लाइ दुआ फरमायो। अलीउल मुर्तज़ा शेर खुदा फरमाए थो मां रोज़े रसूल मां पंहिंजनि कननि मथां आवाज़ ॿुधो, अंदरां आवाज़ आहे एराबी वञ रो न, अल्लाह ताला तुंहिंजा सभई गुनाह माफ़ करे छॾिया आहिनि। एतरी मेहरबानी आ, जिंदा न हुजे त दुआ कीअं घुरे, जिंदा न हुजे कीअं बेड़ा पार थियन। हबीबन करीम जो प्यारो हजरत अब्दुल्ला हजरत अब्बास अने फरजंद हजरत कसम साईं फरमाया थो पे जन रोज़े रसूल में पाक पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे रखियो वियो आ। पेरे दिहाड़े ते सभिनी सहाबन ज़ियारत कई आ, जनाज़ो मुबारक त मुस्तफा जो कोन थियो हो, हुजूर ते दुरूद ऐं सलाम पढ़ियो वियो हो। उन दुरूद ऐं सलाम में सिद्दीक़ अकबर भी मौजूद हो, उमर फारूक भी मौजूद हुयो, उस्मान गनी भी मौजूद हुयो, सब सहाबा मौजूद हा। मुर्शिद वट कीअं न मौजूद होंदा, तुझे अक्ल जी कमजोरी आ, तुझन किताबन में भी लिखियल आ। अबू बकर सिद्दीक मौजूद हो, उमर फारूक मौजूद हो, उस्मान गनी भी मौजूद हो। हजरत नबी करीम प्यारे फरमायो पेरे दिहाड़े जने रोज़े रसूल में सरकार जन के रखियो वियो, मां आखिर में देर सा पहुतुम हजरत अलीउल अलीउल मुर्तज़ा मूंखे मोकल ॾियो त मां हबीबन जो आख़िरी दीदार कयां। हबीबन करीम जे चेहरे ते जॾहिं मां नज़र कई त मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा चप मुबारक हलन पिया, लुडन पिया, चुरन पिया। चो सुभान अल्लाह।
फरमाया तो मां जिए जो कन दिनो ॾिसां त हबीब को वसियत कंदा खिलाफत जे बारे में कुछ बुधाईंदा या कुछ ॿियो चवंदा मां ॿुधा त चवनि छा था जे तो मां कन ॾिनो त नबी पाक उते भी उम्मत जी मग़फ़िरत जे लाइ दुआ पिया घुरनि ॾाढा चो सुभान अल्लाह अबा रोज़े में उम्मत जे लाइ दुआ ज़िंदह घुरंदो आहे न सही वाह उम्मती वाह सरकार तुंहिंजे लाइ दुआऊं घुरे रोज़े जे अंदर सरकार तुंहिंजे लाइ दुआऊं घुरनि गार जे अंदर सरकार तुंहिंजे लाइ दुआऊं घुरनि आयशा सिद्दीक़ा जो हुजरे जे अंदर सरकार तुंहिंजे लाइ दुआऊं घुरनि अल्लाह जे दरबार में पर तू उम्मती आ सिर्फ देगुन लाहिण में पूरो बाक़ी तरीक़ो सरकार जो न अपनाई दे ए ॾाढी मुंहिंजे दिलबर हबीब जो बाग आशिक जो कम ना है पंहिंजे माशूक जे बाग खे कटे फिटी करे आशिक ईअं कंदो ॻाल्हायो त सही न सही आशिक जो इहो कम कोन्हे त पंहिंजे दिलबर हबीब जे बाग खे कटे ॿुधो सैयदना उमर फारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु संदसि फर्ज़ंद चयो हिकिड़े दफ़े त मूंखे कद्दू न वणंदो आहे उमर फारूक फरमायो त तलवार खणी ॾियो इहो पुट ज़िंदह छो हुजे जेको नबी करीम जे पसंद खे नापसंद चवे हाँ ये है आशिक इल्म भी आहे आलिम फाज़िल भी आयूं पर इं कोन सॾींदासीं कोन ॾसींदासीं उम्मत मुस्तफ़ा खे त बा तरीक़ो नबी जो रखंदो त सुन्नी थींदो तरीक़ो छॾींदो त सुन्नी कोन थींदो असां चवंदासीं बाबा असांखे किरायो भाड़ो ॾियो जलसो करायो असांजा जेब भरे पोइ तव्हांजी कमर क़यामत छुटे न छुटे मिड़ई असां तव्हांखे आशिक करे छॾे ॾींदासीं न महबूबन करीमन जे तरीक़े जो ॾस उम्मत खे ॾे क़यामत जे ॾिहाड़े जवाब ॾियणो पवंदो ही आशिक हा उहे जन मुझे दिलबर हबीब जे चेहरो ॾिसी मुझे हबीब ता कुर्बान थींदा हा चो सुभान अल्लाह हजरत सिद्दीक अकबर रज़ियल्लाहु ताला अन्हु जने काफरन धक हया सिद्दीक अकबर जख्मी थी पिया बेहोश इन घर में होश आयो अमर साहब पूछे थी सिद्दीक अकबर अवां कुछ खाईंदो पींदो पाण फरमा सब खां पहिरिया मूंखे ॾस त मुंहिंजो दिलबर नबी कहिड़ी हाल में कहिड़ी साईंजन खे त ज़ख़म कोन पहुता मूंखे उते वठी हल मां सरकार खे ॾिसां त सभु गम मुंहिंजा लही वेंदा ॾाढा चओ सुभान अल्लाह सिद्दीक त सिद्दीक है ना सही सरकार के दिसे पियो एक दफे नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम सिद्दीक अकबर के घुरायो दरबार में आयो अबू बकर जी मुझा साईं दंत जो सूर किए थई मुझा साईं सूर कोने को अबू बकर ख्याल कर रब्बुल आलमीन जिब्रील के मोकलियो आ त अबू बकर के दंत में सूर आ मां रब जे तरफा पुछी अचे ॾाढा चओ सुभान अल्लाह दंत जो सूर सिद्दीक के तो पए अबू बकर खुदा मोकलियो आ जिब्रील के अल्लाह भी सच्चो जिब्रील भी सच्चो तुझो लक़ब सिद्दीक आ तू भी सच्चो अल्लाह चे तो सूरा पुछिया जिब्रील भी चे तो सूरा है तू चेंदो कोने अजीब गाला न सही चे तो हबीब वाके दंत में सूर होयो घर होयो ॾाढो सूर हो पर अवां पुछो हाणे सूर किया अवां के मुझे तबीयत जी खबर आ केड़ो बि कम हुंदो आ अवां जे चेहरे ते नजर पवंदी आ त मुझे ला ईद थी पवंदी ॾाढा चो सुभान अल्लाह आशिकन जी ईद थींदी आ न सरकार के ॾिसी हिकड़े आशिक सरकार जी ज़ियारत कई ख्वाब में निंड में ज़ियारतूं त घणा कंदा आहिनि ज़ियारत करे पो छा पियो चए अजीब बोली में ॿुधाए चए पियो मुलाकात हबीब मेरी ईद हो गई मुलाकात हबीब मेरी
ईद हो गई मुलाकात हबीब मेरी, ईद हो गई मेरा हज अकबरी तेरी दीद हो गई मेरा हज अकबरी तेरी दीद हो गई मुलाकात हबीब मेरी। चो सुभान अल्लाह। मुझे दिलबर हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा आशिको सिद्दीक अकबर मुझे दिलबर हबीब जो प्यारो हुआ। जख्म पहुता तकलीफ आई उन जे बावजूद फरमाए तो पियो ओके दिलबर हबीब जी ज़ियारत करायो। आशिक सिद्दीक अकबर ही तरीको बे नक्शबंदिया ही तरीको मुजद्दिदिया मुजद्दिद मुनव्वर अल्फसानी इन तरीके जो सालारा ओ नक्शबंदियो ताहिरियो मुजद्दिद मुनव्वर अल्फसानी केरा फरमाया था मुसलमानो अल्लाह ताला आदम अलैहिस्सलाम के पैदा फरमायो। आदम अलैहिस्सलाम जे जिस्म माजे का मिट्टी बची ही उन मिट्टी मां रब्बुल आलमीन खजी के पैदा कयो आ। खजी तव्हांजी फुफी आ। पाण फरमाइन था पे याद रखो पर जे मिट्टी मां रब्बुल आलमीन दिलबर नबी पाक के पैदा फरमायो उन मां जेका मिट्टी बची उन मां रब्बुल आलमीन मां मुजद्दिद मुनव्वर अल्फसानी के पैदा फरमायो। ॾाढा चो सुभान अल्लाह। खुदा जो कसम मुजद्दिद मुनव्वर अल्फसानी केरा इमाम ग़ज़ाली साईं फरमाए तो ते मुजद्दिद मुनव्वर अल्फसानी साईं जी मोहब्बत ईमान जी अलामत उन जे तरफा बुग़्ज़ मुनाफिक जी निशानी। इमाम ग़ज़ाली तो फरमाए तो मुजद्दिदियां गफ़ारियां बख्शियां ताहिरियां ऐ मुहम्मदियां हर नमूने सा रब्बुल आलमीन तो साके सुठियूं प्यारियूं निस्बतूं ॾिनियूं आहिनि। अल्लाह रब्बुल इज़्ज़त अवां साके मोहब्बत रसूल नसीब फरमाए ऐं इन्हे ते अवां सा जो आखिरी दम हुजे जो ज़ुबान ते मुस्तफ़ा जो कलमो हुजे ऐं दिल में अल्लाह जो ज़िक्र हुजे ताल्लुक़ पंहिंजे कामिल पीर सां हुजे। छो त जंहिंजी दिल ज़ाकिराना सही उन जो हिते भी बेड़ो पार आ तो उते भी बेड़ो पार आ। पर जंहिंजी ज़बान ते खणी छाव आ दिल मोहब्बत में कान्हे तो उन जो को अखर काबिल कबूल चओ न सही काबिल कबूल। हज़रत पीरान पीर रोशन ज़मीर महबूब सुभानी कुतुब रब्बानी शेख अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह जंजो बे कौला साईं फरमाता जंहिंजी ज़बान ज़िक्र करे दिल ज़ाकिर नाहे लईस बे ज़ाकिर न इहो बे ज़ाकिर नाहे। केर तो चए पीरन जो पीर तो फरमाए महबूब सुभानी तो फरमाए त उहो शख्स बे ज़ाकिर कोन्हे को अदा पहिरियां दिल के संवार पोइ जॾहिं ज़बान हलाई त ज़बान सां गॾु तुंहिंजे दिल बि ॿोले इहो कामिल ज़िक्र आहे। अल्लाह रब्बुल आलमीन अवां असांखे ज़िक्र कई तौफ़ीक़ अता फरमाए। अर्ज़ पे के में इताअत रसूल अल्लाह फरमाए तो जंहिं रसूल जी इताअत कई उन मां अल्लाह जी इताअत कई। दुरूद पाक चओ सल्लल्लाहु अलैका या वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह रसूलुल्लाह जे तात अल्लाह जी तात केड़ी तात करी जी मुझे दिलबर हबीब चयो आया करे ॾेखार जे कमन का मुझे दिलबर हबीब झलियो आ उनन का मुड़ी वन सरकार जा उम्मती आयो ये गाल ज़हन में रखंदा हलो सरकार जे भी शख्स तात कई आ ओ कामिल बनजियो अकमल बनजी वयो सहाबी रसूल रोंदे मुझे दिलबर हबीब दरबार पहुतो आ हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइन था पिया बेखबर छा थियो आ कि भला अवां का हिकड़ो अर्ज़ा ॾिठो कि भला क़यामत कॾहिं ईंदी। क़यामत साईं फरमान था तैयारी कहिड़ी कई थई कहिड़ी तैयारी कई थई कि भला अभी तक तैयारी कान्हे अवां जी मोहब्बत मुझे सीने में ॾाढा चओ सुभान अल्लाह। ॿियो सहाबी रोंदे सरकार दरबार में आयो
पाण छो थोरो ई किबला रोआ थो हित हिकड़ी घड़ी अवां का परे होंदो आहियां। सुभान अल्लाह ॾाढा चो सुभान अल्लाह। हिकड़ी घड़ी सहाबा मुझे दिलबर हबीब का परे थींदा हा, गम थींदो हो, परेशानी थींदी ही। एक दफे सय्यदा उम्मुल मोमिनीन आयशा सिद्दीका नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो घर वारियों मोमिनन जो मायरू आहिल उम्मुल मोमिनीन आयशा सिद्दीका ये दरबार में पाड़े जो औरतों आयो आयशा तव्हां घर में रात गोश्त बचायो हो, हमेशा वहां भाजी पचाए साके दींदा हो, रात तव्हां के छा थियो हो अवां साके भाजी कान ॾिनी आ। उम्मुल मोमिनीन आयशा सिद्दीका फरमाए थी त पाड़े वारियों असां रात भाजी गोश्त जी पचाई कान्हे का तव्हां के कहे चयो जे अवां जे घर मां पकल गोश्त जी खुशबू पे आई। तवज्जो ॾिजा उम्मुल मोमिनीन आयशा सिद्दीका फरमाए थी हा या ॻाल्हि ॿुध रोज़ानो सुहिणा हबीब मुंहिंजे दिलबर बाबे सां कचहरी कंदा हा। अॼु रात नबी पाक जन फरमायो सिद्दीक मुंहिंजी तबियत नासाज़ आ, कचहरी कान थींदी, जल्दी घर वञी आराम कर। मां पंहिंजे घर थो वञा पियो, मुंहिंजो बाबो जीअं जो घर में आयो पूरी रात मुंहिंजे दिलबर बाबे खे निंड न आई। कॾहिं हुन पासे ते सुतो पियो आहे, कॾहिं हुन पासे ते। ही तरीक़ो नक्शबंदी सिद्दीकी आहे, हिन जो बुनियाद मोहब्बत रसूल ते आहे। अल्लाह तो असांखे मोहब्बत रसूल नसीब करे, ख़ुदा तोखे समझता करे ये सिद्दीकी तरीक़े खे मञे वेही रही। सिद्दीक वांगुरु मोहब्बत रब्बुल आलमीन गफ़ारन खे ॾिनी आहे, सिद्दीकी मोहब्बत रब्बुल आलमीन बख्शन के ॾिनी आहे। सिद्दीक अकबर वारी मोहब्बत अल्लाह साईं ताहिरन खे नसीब कई आहे अल्हम्दुलिल्लाह। सिद्दीक अकबर जी पाक दा मन्याणी आहे। आयशा सिद्दीका फरमाए थी पूरी रात मुंहिंजे दिलबर बाबे खे निंड न आई आहे। हिकड़ी अध रात खां पोइ मां पंहिंजे दिलबर बाबे जे मथां वञी बीठम बाबा करीम अवां खे कहिड़ी तकलीफ़ आहे ॿुधायो त जेका दवा चओ घुरायां, का तकलीफ़ आहे कंहिं साहिबी खे घुराए वठूं। मुंहिंजे दिलबर बाबे फरमाया आयशा सिद्दीका का बि ॻाल्हि कान्हे का, अॼु कचहरी न थी आ उन जो गम सीने ते बीठल। ॾाढा चओ सुभान अल्लाह। आयशा सिद्दीका फरमाए थी जॾहिं मुंहिंजे दिलबर बाबे ॻाल्हायो त मुंहिंजे बाबे साईं जे वातों बारक मां पकल गोश्त जी खुशबू पे आई। मां समझी वियसि त हिकड़ी घड़ी जी जुदाई में मुंहिंजे दिलबर बाबे जो चेहरो जली रहियो हो। मुझे दिलबर हबीब जा प्यारा सहाबी ॾींहुं राति ॾिसंदा ढोई कोन थींदो वञे। ॾाढा चओ सुभान अल्लाह। छा चवंदा हा आशिक चयो, हिकिड़े महबूब जे प्यारे चयो त सहाबी हीअं चवंदा हा पाण में वेही चवंदा दिल नबी दे नज़ारे कोलो रजदाई नहीं। अल्लाह नसीब कयो अवां असांखे आया आहियूं। अल्लाह साईं असांजो हिते वेहण ॿुधण पई दरबार में क़बूल नसीब फरमाए, क़बूल फरमाए, राज़ी थी। दिल नबी दे नज़ारे कोलो रजदाई नहीं, सोना एहो जिहा जग विच सानू लभदाई नहीं। सुभान अल्लाह। जोर सां चओ न फ़कीरो सुभान अल्लाह। दिल नबी दे नज़ारे कोलो रजदाई नहीं, दिल नबी दे नज़ारे कोलो रजदाई नहीं, सोना एहो जिहा जग विच सानू लभदाई नहीं, दिल नबी दे नज़ारे कोलो रजदाई नहीं। सोने नबी दी जुबान साडे वास्ते कुरान, प्यारे नबी दा फरमान साडे वास्ते कुरान, किसे होर दा बयान चंगा लगदा ही नहीं। ॾाढा चओ सुभान अल्लाह। किसे होर दा बयान चंगा लगदा ही नहीं, सोना एहो जिहा जग विच सानू लभदा ही नहीं, दिल नबी दे नज़ारे कोलो रजदा ही नहीं। कहा आप अल्लाह जिब्रील तू जा, कहा आप अल्लाह मेराज वाली रात, कहा आप अल्लाह जिब्रील तू जा, सोने नबी नु लया अर्श सजदाई नहीं, जह जाए ते रब जी कुर्सी आ, हाय हाय
जे जाते रब जी कुर्सी आ जेके रब्बुल आलमीन हीर नहीं जवान सा सिंगारियो आ मुत मोतन सा सिंगारियो आ रब्बुल आलमीन जी कुर्सी जे अर्श ते रखियल आ बुधाए ते न वधीक केड़ो सिंगार थींदो आ वा मुजा सोना हबीब तुझो अजमत है तुझो शान फरमाए तो आशिक कहा आप अल्लाह जिब्रील तुझा कहा आप अल्लाह जिब्रील तुझा सोने नबी नु लया अर्श सजदाई प्यारे नबी नु लया अर्श सजदाई नहीं दोनों मिले ने प्यारे चो सुभान अल्लाह जॾहिं मुलाकात थी न सही उहा ॻाल्हि तो करे दोनों मिले ने प्यारे पर्दे खुल गए सारे रब जी महबूब जी मुलाकात थी तो सब पर्दा खुली विया सब पर्दा हटी विया दोनों मिले ने प्यारे पर्दे खुल गए सारे बैठे कर दे नजारे कोई रजदाई नहीं ॾाढा चो सुभान अल्लाह या रसूल बैठे कर दे नजारे कोई रजदाई नहीं सुनाए हो जेहा जग विच सानू लभदाई नहीं दिल नबी दे नजारे कोलो रजदाई नहीं जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह पर यार महबूब जी खबर उनके जे महबूब ॾिठो हूंदो न सही ॾिसण वारे खे क़दुर हूंदो आहे हज़रत पीर मिठा से रहमतुल्लाह अलैह जन के जन न ॾिठो उनखे कहिड़ी ख़बर पर मुंहिंजो नानो साईं ख़लीफ़ो आहे मुंहिंजे मुर्शिदनि करीमनि जो हज़रत पीर मिठा से ॻाल्हि करे रोई ॾींदो आहे हज़रत सुहिणा से रहमतुल्लाह अलैह मुझे मुर्शिद करीम जा मुर्शिद बे त वालिद बे अजीब ॻाल्हि हा मुंहिंजा मुर्शिद सजण साईं वली इब्न वली ॾाढा चओ न सुभान अल्लाह मुंहिंजा सुहिणा साईं रहमतुल्लाह अलैह जन खे उन्हनि ॾिठो उन्हनि खां पुछो हिकिड़े फ़क़ीर ॿुधाए त सुहिणा साईं रहमतुल्लाह अलैह एतिरा आशिक रसूल हा हिकु दफ़े पाण कुर्सी मुबारक मां वाइज़ कंदे उथी पिया पुछो कि भला मां उथी पियो पाण फरमाए जंहिं कचहरे में सुहिणा हबीब अचनि मां वेठो हुजां ॾाढा त चओ न सुभान अल्लाह अरे तू वॾेरनि लाइ उथंदो आ तू अमीरनि लाइ उथंदो आ तू कामोरनि लाइ उथंदो आ पर ॾिस त मुंहिंजा मुर्शिद कहला था उथनि हितां बि ज़ियारतूं थियनि कन जे ज़हन में इहा ग़लतफ़हमी अदा वाह वाह सोना से रहमतुल्लाह जो तरीक़ो हाणे तरीक़ो हो कोन्हे यादि रख असांजे मेहरापुर शहर में हिकिड़ो मोहम्मद जमील नालो अथसि पंजाबी आहे तरीक़े बि असांजो कोन्हे कादरी सिलसिले जे बैत आहे उन तरीक़े में आहे साहिब कशफ़े कुबूर रखंदो आहे साइकिलनि जो मिस्त्री आहे जे त मां सुहिणा साईं रहमतुल्लाह खे ॾिठो हो मां साईं जन सां ॾाढी मोहबत कंदो हुउमि पर सॼण साईं जन खे मां हथरी कोन मिलाईंदो हुउमि हिकिड़े दफ़े मां रोज़े हज़रत सुहिणा साईं जे रोज़े मुबारक ते अची मुराक़बो कयो ओचितो ॾिठमि त सुहिणा साईं ॿाहिरि निकिता मुराक़बे जी हालत में ॾिठमि त मूंखे फरमाइनि पिया मोहम्मद जमील असां बाग जो माली मोहम्मद ताहिर के ईअं करे रखियो आहे बाग जो ॾाढा चओ न बाग जो ही बाग कंहिंजो मुंहिंजे सोहणे साईं जो हवाले करे ॾिनो पीर मिठा साईं ॾाढा चओ सुभान अल्लाह फरमाइनि पिया तो समझ में ॻाल्हि कान आई ए मुंहिंजो बाग आहे बाग जो माली रखबो उहो आहे जेको बाग खे संभालींदो आहे मोहम्मद जमील चए थो उन्ही महिल अची मां सुहिणे सजण साईं जा कदम चुमिया मां चयो केबला मां बस कई अॼु बि उहो तरीक़ो आहे जेको सुहिणा साईं वारो तरीक़ो आहे सुहिणा साईं वारो फैज़ आहे अञा ताईं ॾिसो ॾींहों ॾींहुं इज़ाफ़ो आहे ऑस्ट्रेलिया में मुंहिंजे मुर्शिद जी जमायत आहे लंडन में मुंहिंजे मुर्शिद जी जमायत आहे जंहिं जाइ ते हलिया वञो अल्लाह ऐं हक़ सजण साईं जो नारो पियो लॻंदो आहे
रब्बुल आलमीन अवां असां खे इन तरीक़े ते हलाए पंहिंजे कामिल पीर सां मोहब्बत नसीब करे ऐं ख़ुदा तो असां खे तौफ़ीक़ ॾे जो असां पंहिंजे दिलबर पीर जे हुक्म ते अमल कयूं। सुबुह जो मुंहिंजे कामिल पीर जो ख़िताब आहे, तक़रीर आहे। अवां असां खे घुर्जे त हुज़ूर क़ल्ब सां वेही ॿुधूं ऐं ॿुधण खां पोइ ईअं न हुजे जो ॻोठ वञी पोइ साॻा अथर साॻा कम न। मुरीद उहो आहे जेको मुर्शिद जे हुक्म ते अमल करे, ईअं न जो मुर्शिद जे तरीक़े खे बि लॼाए न। मुरीद उहो आहे जो मुर्शिद हुक्म करे उहो लफ़्ज़ रटिजी वञे, पत्थर ते लीक अचे, छा बि थी वञे पीर जो हुक्म वञणो। इन में कामयाबी आहे। चओ इन में हज़रत ख्वाजा बख्तियार काकी रहमतुल्लाह अलैह, उन जो मुरीद हो ख्वाजा फरीदुद्दीन शकरगंज रहमतुल्लाह अलैह। हज़रत ख्वाजा फरीदुद्दीन शकरगंज के हज़रत ख्वाजा बख्तियार काकी रहमतुल्लाह अलैह फरमायो तो फरीद अज रात असर जो तहज्जुद में सी हूंदो पानी गरम करे ॾिजां। हाज़िर साईं असर जे टाइम ते जो ख्वाजा फरीदुद्दीन शकरगंज साईं उथिया, उथी बाहर जो निकरण पानी गरम कर बाहर बरसात गप लगी पया, काठियूं आलियूं काॾा पानी गरम थे, काॾा काठियूं बरन बाह काने। अची साईं परेशान थियो त मुर्शिद जे हुक्म आ पानी गरम, हाणे पानी गरम आणिया केॾां। तो जोड़ो मुंह जोड़ो मुरीद हुजे हा त ठरी बीह रहे के भला बीह वसी पियो आ, काठियूं आलियूं थी आहिनि साईं, हाणे काॾा पानी गरम कया। पर हो सच्चो मुरीद आ, कामिल पीर जी दरबार में नथो वञे, अखियुनि में पानी आ, दुआ तो कयो मुंहिंजा मिठा अल्लाह अहिड़ो सबब कर जो मां पानी गरम करे मुर्शिद खे राज़ी करे। मुर्शिद राज़ी शाला पीर ना रुस जावे, जिनो पीर रुसी वियो न का रब रुसी वेंदो आहे। दुआ घुरी हिकिड़े ॻोठ में निकिरी पियो, लोटड़ो खणी दर खड़काई, कंहिं दर न खोलियोसि। बे ॻोठ में पहुतो, छाला आयो आहे? जे पानी गरम कर ॾियो। केरु आहे? फरीद। दरवाज़ो खोले, भॼी बोला यार फिटी થઈ जा, असर जो टाइम आहे, असां न रखण ॾे। उन दरवाज़े कालियो, वरी टियों ॻोठ, चौथे ॻोठ में जॾहिं आयो, दरवाज़ो खड़काई, अंदरां औरत ॻाल्हायो, केरु आहे? जे फरीदुद्दीन शकरगंज आहियां। कीअं आयो आहे? जे पानी गरम करे ॾे। छा कंदे पानी? जे मुर्शिद खे राज़ी करणो आहे, ख़ुदा जे वास्ते पानी गरम करे ॾे। हूअ औरत बि तसव्वुफ़ जी मालिकाणी आहे। अल्लाह तो असांखे तसव्वुफ़ सम्झण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। अल्लाह मौलविन खे बि तसव्वुफ़ सम्झण जी तौफ़ीक़ अता फरमाए। तसव्वुफ़ जो कानून ऐं उसूल आहे। हज़रत मुजद्दिद साईं फरमाइनि था पिया, तसव्वुफ़ हीअ शइ आहे, तसव्वुफ़ जे कानून में पंहिंजे पीर जो जेतिरो शान वधीक ॻाए ओतिरो फैज़ वधीक मिलंदो। ऐं तूं वरी दायरा थो ठाहीं, पंहिंजे पीर खे हीअं बि न चओ, पंहिंजे पीर खे हीअं बि न चओ, हीअं बि न चओ। तसव्वुफ़ त पढ़ मुंहिंजा मिठा, दाता गंज बख्श साईं जा कौल त पढ़, इमाम ग़ज़ाली खे त पढ़ी ॾिस। तसव्वुफ़ जो कानून आहे, वध में वध पंहिंजे पीर जो शान ॻाए, नबियनि खां घटि ॿियनि पूरी दुनिया खां वधीक पंहिंजे प्यारे पीर जो शान ॻाए। जेतिरो वधीक ॻाईंदे ओतिरो वधीक फैज़ मिलंदो। आयो त उहा तसव्वुफ़ जी मालिकाणी वली आहे ख़ुदा जी, चए थी फरीद पीर खे राज़ी कंदे वरी मुफ़्त में। हा सही, पीर खे राज़ी कंदे मुफ़्त में। चई भला छा कयां? चई पानी गरम करे ॾियां थी, पर इन पानी जे एवज़ में अख जो हिकिड़ो तारो कढण ॾे। अख जो हिकिड़ो, हाणे हुकुम थींदो तारो कढण ॾे त बीहंदो? मुश्किल आहे। रब तौफ़ीक़ करे एतिरो कयूं जेतिरा मुर्शिद करीम हुकुम कनि, ऐं रब इहा बि तौफ़ीक़ करे जे हुकुम थी वञे त रब्बुल आलमीन अवां ऐं असां सभिनी खे तौफ़ीक़ करे जे मुर्शिद जी हुकुम तां जानियूं कुर्बान कयूं। आमीन त चओ यार। मुंहिंजे हबीब करीम जा आशिक़ फरीदुद्दीन शकरगंज समाई मूंखे क़बूल आहे। छुरी खयूं आहे, प्लेट खयूं आहे, ये अख कढ पानी गरम ॾे, नक़द सौदो।
माई देरी न कई, अंदरा प्लेट विखणी आई, छुरी विखणी आई। फरीद पंहिंजे हथ सां पाण तारो कढी ॾे। फरीदुद्दीन शकरगंज रहमतुल्लाह अलैह दुख सां न ख़ुशीअ सां पंहिंजो तारो कढे थो पियो। केॾी तकलीफ़ सां अखि जो तारो निकितो हूंदो, उहो तूं पाण तसव करे सोच। जे तूं तारो कढी प्लेट में रखी, ओॾा पाणी गरम कणी करे पाण मुर्शिद दरबार में पहुतो। अखि ते पट्टी ॿधल आहे। हज़रत ख्वाजा बख्तियार काकी रहमतुल्लाह उथारे थो पियो, वुज़ू कराए थो पियो, पाणी मथां नाहे थो पियो। ओचितो साईं जी निगाह मथे पई। फरीद जी साईं, इहो अखि खे पट्टी छो ॿधी अथई, या पट्टी छो ॿधी अथई? के भला या हिकिड़ी ॻाल्हि आहे, हिनखे अवां छॾियो, ॿियो ख़बर छा आहे, छा थियो अथई? के भला अवां बसि हिन ॻाल्हि खे छॾे ॾियो। उहो ज़ाहिर न पियो करणु चाहे, पाण फरमान न ॿुधा। के भला पाणी गरम करण लाइ विस, पाणी केर बि गरम न पियो करे ॾे। अवां जे राज़ी करण ख़ातिर हिकिड़े कोरे पाणीअ जे गरम करण जे एवज़ में अख जो तारो मूं कढायो आहे। अख जो तारो वियो, हाणे पट्टी मां बधराए छॾी आहे। हज़रत ख्वाजा बख्तियार काकी रहमतुल्लाह अलैह फरमायो, वाह इहा पट्टी लाहे, अल्लाह जे हुक्म सां अख ठही वई आहे। अख भी ठही वई, मुर्शिद भी राज़ी थी वियो, मुस्तफ़ा भी राज़ी थी वियो, खुदा भी राज़ी थी वियो। रब्बुल आलमीन तो असांखे तौफ़ीक़ ॾे, जेकी हुकुम ॿुधऊं उन ते अमल कयूं। इन में कामयाबी आहे, इन में कामरानी आहे। रब्बुल आलमीन अव्हां असां सभिनी खे तौफ़ीक़ अमल नसीब फरमाए। जेकी कुछ मूं चयो, रब्बुल आलमीन मूंखे अव्हां सभिनी खे अमल नसीब फरमाए। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह। रब्बिल आलमीन। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना शफीना व नबीना मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम। रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन नार। रब्बना अफ़्रिग़ अलैना सब्रन व तवफ़्फ़ना मुस्लिमीन। या अल्लाह कामिल पीर जी दरबार में असांजो अचण क़बूल ऐं मंज़ूर फरमा। या अल्लाह हिते वेहण ॿुधण ॿुधाइण पंहिंजे दरबार में क़बूल ऐं मंज़ूर फरमा। या अल्लाह हिन प्यारी दरबारी सदके बीमारनि खे कामिला जला शफ़ा नसीब फरमा। या अल्लाह दिलबर हबीब जे वास्ते, सहाबा अहल बैत जे वास्ते, मुंहिंजे दिलबर पीर सजण साईं खे खिज़री हयाती नसीब फरमा। या अल्लाह हिन दरबार खे क़यामत ऐं शाद ऐं आबाद फरमा। असांखे फैज़ वठण जी तौफ़ीक़ अता फरमा। या अल्लाह कामिल पीर जी मोहब्बत नसीब अता फरमा। कामिल पीर में फनायत नसीब फरमा। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। बिबरकत इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना शफीना व नबीना मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम बिरहमतिक या अरहमर राहिमीन। ला इलाहा इल्लल्लाह। जी गिलाज़त सां भरल रोशन अंदर क्यासी, रखी दाढ़ी ॿधी पटको खणी डंदन नमाज़ी थी। मिठा तुंहिंजी नज़र सां नफ्स शैतान ते कहर क्यासी। फजर खां बाद में आशिक अब्बासी वेगी सुहबत में, पढ़ी इशराक मोहब्बत सां वॾा हासिल अजर क्यासी। सफ़र तबलीग जे ख़ातिर कया तो सख़्त झंगल में, कचे में रहण वारनि जा वरी पिया वक़्त झंगल में। नसीहत के बुद्धि सुस्ती कदर था चुस्त झंगल में। खुदा जे जिक्र में रहंदा हुआ सब मस्त झंगल में। फिदा था दीन पुरवारा सभई आशिक बासी ते, हुआ तुझे करे जज्बा जारी हर वक्त झंगल में। ओ ॾिसी ताहिरी बख़्शी गफ़ारी जमागित मिठो पीर ख़ुशि थियो।
वो ॾिसी ताहिरी बाशी गफ़ारी जमायत मिठो पीर ख़ुशि थियो मिठो पीर ख़ुशि थियो दस्तगीर ख़ुशि थियो मता के दोस्त जी दिल में गुमान हुजे